मां निकितो आहे त बसि मां ॾिसां थो लठ बि कढी आहे रोज़ रोज़ ॾटा ॾिठो ठीकु आहे मां पुटु सां ॻाल्हायां थो अॼु न छॾी थोमांसि अॼु हिन खां कर्ज़ु वठंदुमि मुतबर थी वियो आहे पाण खे पटे थो अॼु हिन खां कर्ज़ु वठंदुमि न छॾींदोमांसि हिनजी ख़बर पवंदी हाणे मोलाई तूं काॾे खेत आहे सुबेरे मां के घर में रहण जो न कयो अथई ॿाहिरि निकिरण जो न कयो अथई छो खेत आहे माखो अलाए शाम सां वठी वञी घर में रह कर्ज़ु ई नथो ॾे अॼु हिकु कहाणी हिन सां करणी पवंदी तोखो बि वठी वियो पैसा तूं काॾे निकितो अरे बाबी सुबेरे ॾे वञा पियो अॼु हुनजी पई मुंहिंजी पई न छॾींदोमांसि अचु हलिया इहो ॿिन्ही जो कर्ज़ु कीअं ॾींदो बाबा जेके ॾींदो वेंदो आहे तूं बसि फ़ाइदो आहे तोसां हल ॾिनी अच करणी पवंदी हल हलिया रतो कंदो मां अॼु झेड़ो हा ख़बर पवंदी चंडरों ता सॼी ज़िंदगी ईअं जखाई आहे ठगी में मां पहिरियों नंबर आहे सॼे मुल्क खे सफ़ाई ठगी करे तव्हांखे खारायो आहे अब्बा असां बि तुंहिंजा पुट आहियूं आख़िर तोते ई वेंदासीं तूं दिलि जाए करे न लॻो कोन हाणे वॾा टेंशन न कर हाणे इहो पराए पैसे में कमाए पराए पैसे में कमायूं हाणे कुझु करे ॾिसायो न चंडरों व्याज हलायूं था न बस वरी व्याज व्याज खे हलायो व्याज पुॼे मां वारा पैसा वरी लोड़ींदो छो लोड़ींदा बाबा अॻ में ठगी सिको ठगी अॼु करदसि न चल आस्ते अरे हो दर खड़के थो वञी शाबाश काल त पुट वञू वञ ॾिस केरु आहे करदा ई न हुजे को मुंहिंजो हा करदा ई न हुजे चंडरों वरी बेइज्जती थिए न छा थियो खाल त पुट छा थियो वाह छा ॻाल्हाए त सही ने भागा हीरो बुलो ऐं मोलाई हबीब सुम आया थी अरे एड़ा के ॾिठा रे तो चुप करे वेही रहो तव्हां ॿई मुंहिंजा पुट थियो इंजो मसलो हा हल कयां थो मां अचो इहो वरी कीअं अचो मां लास्ट गोड़ा मां भॼी न सघंदो मां न हिते ई तूं वही रोज जाए पिट जाए सम्झ जाई मरी हुआ मां हल हा तूं मरदे हा मर्द शुक्र मुंहिंजा मालिक अरे चंद्रा भागा मरदो न अदाकारी कंदो सम्झे छॾे तूं फेर खाई बदे न बाजो सके न बदड़े तरीके आस्ते से हलो लोई अब हज़ार ॾींदे या न ॾींदे अडी तो मां तूं हल जान छड़ाए हो पिड़े आया थी भई सुम अल्लाह लाश जाई में में मतलब मरे विझबो आहे न अल्लाह कपिड़ो। करे जाई में मरे त जान ई छुटे पैसा जान त मरदो ई न भागो आहे मर्दो ही न अरे निकरी अच रे ॿाहिरि रोण जो आवाज़ तो अचे हरी भरी टैलेंट कंदा हरी वो तदाकारी आने जी इहो ड्रामा ई ने अदा के रोदा छाए छाचो चौथा रो रोण जो आवाज़ तो खेत आए असां जे को घरण पीअण न रोयो लरयो मालिक वयो केर वयो केर खैर ताए भाई बडियावा अरे न चोरी थी वा। अभी न थे या चोरी थियो न बा न रो छो था पो अबो जुबैर हाँ? मरियो छा हां हां अदाकारी करे तो मरी वियो त असांखे मुंहुं ॾेखार बीबल मां पुछां अरे के खा पुछने मुझे मतलब तो बाहर साइड करे जा हां बाहर साइड करे साइड करे। अलाए वरी मां जो त मैया को पुछा क्या कहता ये ही तू यार बोल टैलेंट करना मतलब बहुत ज्ञान था ना ॿुधो मता नाटक हुजे मई त कितकड़ायूं ॾेई ॾिस जाए हां तो ये कर्ज किया ने अदा कदा दे सा पुजूं त सयूं कर्ज़ छा मैयत जा पोयों वारस आहिनि उन को वठंदासीं हां अदा चो आखिरी दीदार करायूं ता आगे भैया तो मुंड तो असा हेलो हेलो हलिया ॾाढो जॻो आपो वयो ला ओ असल 2 मिंट थिया त खेलंदे खाईंदे मरी वियो ला 3 मिनटन में किए वेंदो आ माण्हू केसु छा बस अदा हयाती पूरी न भा छा क्यों असांजे वसे त ॻाल्हि या न ॻाल्हि ई न पुछो बस 2 मिंट थिया त हाणे असल दबनो ते खट ते पिया पे कि न सुमायो हाणे मौत ते वाकई भरोसो न आहे भलाई फिर उछल बाबा कज़ी अचणी शइ आहे इन ते कलमो लिखाइंदा अरे असांजो लाश मरी वियो असां अञा सिरा कयूं बीठा मिली असांजी लाश ते राम कयो केस छा मतलब कीअं माण्हू जा पाम आउंदा अचानक इहो हार्ट अटैक जो ना उहो थियो त हार्ट अटैक जे अलाए कहिड़ो आयो खीरो मुझे कर दे जाती तो अरे कर्ज़ पोयो पो बि ॾींदा बाबा असां कुझ ई नथी गरीब मिस्किन यकीन करे बाबा कोई दवा नहीं इहो ई आहे इन लाश दा कहिड़ा हिसाब हेॾे मुंहुं त ॾिठोसि न मुंहुं त ॾिठोसि न बिस्मिल्लाह अड़ी घणो न खोले मतलब मोल नीमक न खत्म थी अरे
मुझे 3.5 लख होया था बा बस के करे रब्बे के बस के अरे मुझे 4 मेयू होया जड़े 4 मियो अली अरे मुझे चाहिए तो के पैसा नहीं हाणे गाल ॿुध बाबा मैयत सां कहिड़ो लेखो मां 3.5 लख बशकिया मां त बाबा अरे मैयत सां मोलाई कहिड़ा लेखा बशकिया मां अरे पो मां पिया ते वसन रखी बख्शो मां से सब बशकिया थी अरे सब बख्शा मां से बशकिया से सब बशकिया से अरे हाँ ते वजन रखी बख्शा मां कोई में ताई कौन तो भाउ तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पैसा बचकिया तो बाक़ी मरण जो मांझे जो कहिड़ो फ़ाइदो नथा मराऊं ॾिठो पुटियो हा खीरे के पाराया है ना हली योरे त खीरे के पाराया हां तो ॿियनि दोस्तनि खे पाराया हले दी इन्हनि जी बेइज्जती है नफ़रत बि 3 दिन का मश्करे हल्दी हिकड़ी मांखे दे हिकड़ी दादा खीरा हिकड़ो मिंट बाबा खीरे के हेडो अचे छो भाई मामे के अठ दे माके हिकड़ी छो गाबो हिकड़ी पई जो ईद जा ना या ना मेहरबानी जेनी कुर्बानी थी तेरी हो तानो भी पाराई ले सच्ची ॿुधाए गुल हिन खे ठहंदा माके मां अमजद गुल मामा हाना सा के ठहंदा